जन्माया नवे सजन बना लेनी पत छंडक के वाला तू पत छंडक के वाला तू काले सूट सिवा लेनी इन लगता जन्माया नवे सजन बना लेनी पत छंडक के वाला तू पत छंडक के वाला तू काले सूट सिवा लेनी इन लगता जन्माया नवे सजन बना लेनी इन लगता जन्माया नवे सजन बना लेनी अस्सलाम वालेकुम दोस्तों। कराची में ज़बरदस्त अॼु वेदर आहे। सुबुह खां वठी मींहुं वसे पियो ऐं असां निकितल आहियूं मिड़ई इंजॉय था कयूं त मौसम कीअं आहे, बारिश जो मज़ो पिया वठूं। ऐं अर्ज़ू असां सां गॾु आहे। अर्ज़ू असां चाचा तारिक अब्बासी गॾु आहे, कॉमरेड असांजो। तव्हां कुझु चओ अॼु जे मौसम जे लाइ? साईं ॾाढो ज़बरदस्त मज़ो अचे थो। कराची में मौसम तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हां जहिड़ा जेके आहिनि सो महबूब दोस्त असां सां गॾु आहिनि। ॾाढो जेको आहे सो इंजॉय कयूं था। अर्ज़ू असांजो यार अर्ज़ू गॾु आहे। अर्ज़ू को पुछूं था। अर्ज़ू गोलाटो साईं अस्सलाम वालेकुम। सखर जेकाबाद खैरपुर खां बाद जॾहिं कल्ह खां कराची पहुता आहियूं त माशाअल्लाह जेका कराची जो मौसम आहे हिकु दिसंबर जा आख़िरी ॾींहं ऐं जनवरी जी इब्तिदा थियण वारी आहे। नओं साल लॻण वारो आहे। सभु दोस्तनि खे नओं साल असांजे तरफ़ूं टीम मुश्ताक सर्की जे तरफ़ूं सभु दोस्त यारनि खे मुबारक हुजे। ऐं अॼु जेका कराची जी मौसम आहे माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त मींहुं हले थो। मींहं में रोड ते निकिरी गाॾी ते घुमण जो मज़ो छा हूंदो तव्हां पाण महसूसु कंदा हूंदव। हीउ जेको इंजॉय कयूं था मां सम्झां थो त वॾे अरसे खां पोइ मूंखे ईअं महसूसु थिए थो त कराची में शायदि अहिड़े क़िस्म जी इंजॉय फर्स्ट टाइम कयूं था जेको बरसाती पर मौसम अकेलो करे तो महबूब न थी न गॾु। महबूब तारिक अब्बासी जे सूरत में मौजूदु आहे। असांजा दोस्त ऐं मुश्ताक साहब जे सूरत में मुश्ताक जहिड़ो जानी जिगर महबूब साण हुजे त मां सम्झां थो ॿिए कंहिं महबूब जी ज़रूरत घटि पवंदो। लेकिन दिल्ली दोस्त यारा पंहिंजा जिगर जानी बि यादि अचनि था। उहो वरी नेक्स्ट टाइम जॾहिं ईंदासीं जेका बात ॿुधाईंदासीं। बहरहाल कराची तमामु हूअं बि ख़ूबसूरत आहे, रोशननि जो शहर आहे। पर अॼु माशाअल्लाह माशाअल्लाह जोड़ाली आहे। तारिक अब्बासी हिकिड़ो अनोखो किरदारु आहे जेका बाबा जो, पुराणो कॉमरेड ऐं कमिटेड कॉमरेड ऐं असांजो त लाइक फैमिली मेंबर आहे। ऐं माण्हू उरूज में याने जीअं तरक़ी कंदा आहिनि या थोरो पैसो अची वञे या PR इस्टेब्लिश थिए, वास्ता ठही वञनि त माण्हू पंहिंजे पुराणे माण्हुनि खे दोस्तनि खे विसारींदा आहिनि। पर अर्ज़ू मुंहिंजो नंढे लाइ जो दोस्त आहे, क्लास फेलो आहे। अॼु बि जेकॾहिं मुंहिंजा दोस्त आहिनि त उहे फ़ुकरा ऐं ग़रीब तमामु फ़ुकराई तबियत जा दोस्त आहिनि। अमीरनि सां पंहिंजी लॻे न त मां जेके बि ही मौसमूं आहिनि या जेके बि ख़ुशी जा मौक़ा हूंदा आहिनि त इन्हनि सभिनी दोस्तनि खे साण रखंदो आहे त उहे इंजॉय कनि। त चाचो तारिक अब्बासी उहो छा चवंदो? अर्ज़ू हिते पहुतो आहे। अर्ज़ू जा चए थो महबूब न आहे। हा अर्ज़ू चए थो महबूब मुंहिंजो न आहे। पर हाणे हे चए थो त महबूब अॻवान तव्हां आहियो मुंहिंजा, तव्हां खां वधीक कहिड़ो महबूब हुजे। महबूब जेकाबाद में छॾे आयो आहे। इहो हाणे ख़बर नथी पए त उहो इंसाननि में आहे अलाए जानवरनि में आहे। हिनजो महबूब कंहिंजी फिटी आहे जेको हिनजो महबूब हूंदो। सिन्फ़ कहिड़ी हूंदी? सिन्फ़ महबूब में कहिड़ी हूंदी? इहा बि मूंखे नाले ईअं कीअं चवां साईं, इन जे बारे में सही ख़बर तॾहिं त मां चयमि अलाए जानवर आहे अलाए इंसान आहे। अर्ज़ू तूं छा चवंदे? माण्हू जा महबूब जानवर बि हूंदा आहिनि।
महबूब त इंसान इश्क त कंहिंसां बि करे सघे थो, उहो इंसान जे सूरत में हुजे, खणी जानवर जे सूरत में हुजे, खणी पखी परिंदनि जे सूरत में हुजे, लेकिन इंसानी जेको आहे फितरत आहे, हे दुनिया जे काइनात में जेतिरा बि चेहरा आहिनि, हिकु न हिकु कंहिं न कंहिं जो आशिक ज़रूरु हूंदो आहे। हेॾो ज़बरदस्त अहिड़ी मौसम हुजे, महबूबनि जो ज़िक्र हुजे, ही म्यूज़िक हुजनि बेवफा महबूब जे लाइ। जन्मा